जय झूलेलाल। श्राद्धनि जो महीनो तो हले, पितर पक्ष था हलनि। केॾी सुठी ॻाल्हि आहे। असां मां घणनि ई ॼणनि पंहिंजे वॾड़नि खे, पंहिंजे बुज़ुर्गनि खे इन बहाने यादि कयो आहे। तमामु सुठा सुठा ताम ठाराए करे असां पंहिंजे वॾनि जे यादि में ब्राह्मण देवता खे खारायूं था, ग़रीबनि खे खारायूं था ऐं दान पुण्य जो कमु बि करे रहिया आहियूं। ऐं तव्हां केॾा वॾा भागी आहियो। मां तव्हांखे वाधायूं थो ॾियां जिन्हनि पंहिंजे वॾड़नि जो ॾाढो ख़्यालु रखियो, मर्यादा रखी आहे। उन्हनि जी शेवा उमिरि जे हिन आख़िरी पड़ाव ते दिलि सां करे रहिया आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, मां उन्हनि खे वाधायूं थो ॾियां हिकु दफ़ो वरी। पर ॾाढी नम्रता सां हिकिड़ी ॻाल्हि थो चवणु चाहियां, जे इहा कमी किथे ॾिसण में अचेव, जेको मुंहिंजो वीडियो ॾिसो था, त सचपच थो चवां, भॻवान खे साक्षी मञी करे पंहिंजो मन परिवर्तन करे छॾियो। सभिनी हंधि असांजा वॾा सुखी आहिनि, पर किथे किथे मां वेंदो आहियां, पुछंदो आहियां काका छा हाल आहे, चवंदा बसि यार हाणे वञूं मथे, हाणे अचे भॻवान जो सॾु। कंहिं ॿुढी काके खां पुछंदो आहियां अमा कीअं आहियो, बाबा हाणे। मां सोचींदो आहियां ईअं छो थींदो आहे, ईअं छो चवंदा आहिनि के वॾा। ईअं न आहे त को शरीर मां परेशान आहिनि। अगरि उन्हनि जी सुठी देखभाल थींदी आहे, उन्हनि खे प्यारु मिलंदो आहे, कॾहिं कोई वॾो इहो न चवंदो। चवंदो बसि जीअं हलाए उन में हलूं था, ऐं उनजे चहिरे ते थोरी मुस्कान ज़रूरु हूंदी आहे। मां तव्हां सभिनी खे वेनिती थो करणु चाहियां, जे तव्हां पंहिंजे वॾनि खे अहिड़े ई नमूने रखियो आहे, तव्हांखे लख शाबस। भॻवानु तव्हांजी हमेशह झोलियूं भरींदो, कॾहिं बि तव्हांखे दुख न ईंदो, सदाईं तव्हां सुखी रहंदव, करोड़पति अरबपतिअ खां बि वधीक थींदो। पर जे काथे कमी आहे, काथे काथे हूंदी आहे, मूंखे ख़बर आहे। असां उहा नालाइकी न कयूं। असां पंहिंजे वॾनि खे हिकिड़ा 5 मिंट समय ॾियूं, टाइम ॾियूं, उन्हनि खे ॿियो कुझु बि न खपे। पर जे हिन ॾींहंनि में जेके तव्हां पितर पक्ष था चओ, श्राद्ध था चओ, जीअरनि जो बि तव्हां ख़्यालु रखो। श्राद्ध करणु त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर जीअरनि खे बि ख़्यालु रखो। जीअरनि खे वञो, अॼु बि ॾिसिजो नई चादर मटिजे उन्हनि जे पलंग जी, ॾाढे सुठे नमूने सफ़ाई कराइजो, भाकुर पाए दिलि सां, भाकुर एॾी सिक सां 3-4 मिंट छॾिजो ई न, एॾी भाकुर बढ़िया पाइजो। ऐं पुछिजो अमड़ अॼु छा खाईंदीअ, बाबा तव्हां छा खाईंदो, भला हे खाओ भला हो खाओ। ईअं कजो, ईअं कंदव तव्हां ॾिसिजो, तव्हांजा वॾा चवंदा असां दुआऊं ॾेई करे मथे वेंदासीं जॾहिं बि भॻवान जो बुलावो ईंदो। छो त यादि रखिजो, इहा उमिरि जी पड़ाव, इहो मुक़ाम असांखे बि अचिणो आहे। जैसी करनी वैसी भरनी। माण्हू शादी कंदो आहे, जेॾी महिल प्लानिंग कंदो आहे पंहिंजी फैमिलीअ जी, ॿार पैदा कंदो आहे, पोइ ॿार असांखे सुखी ॾींदो आहे, असां सुखनि जे लाइ ॿार पैदा कंदा आहियूं। पर असां जेॾी महिल ॿुढा थी वञूं ऐं उहो ॿार ई फिरी वञे, असांजा नुंहुं पुट ऐं असांजा ॿार फिरी वञनि, पथ भटकी वञनि, रस्तो भटकी वञनि, ॿारनि जो ॾोह न आहे, ज़माने जो बि ॾोह आहे। पर वॾनि जो, बुज़ुर्गनि जो हाल बेहाल थो थिए, ऐं दुख मां ईअं निकिरंदो आहे, हमसे का भूल हुई जो ये सजा हमका मिली, हमसे का भूल हुई जो ये सजा हमका मिली,
अब तो चारों ही तरफ बंद है दुनिया की गली, हमसे का भूल हुई जो ये सजा हमका मिली। मुंहिंजा प्यारा भाउरो, उन्हनि जे जीवन खे सजा न ठाहिजो, उन्हनि जो जीवन जीते जी स्वर्ग समान ठाहे छॾिजो वॾनि जो, ताकी उहे हिन दुनिया खे जंहिं महिल वञनि त उन्हनि जी आत्मा कॾहिं बि असांखे श्राप न ॾे, असांखे दुआऊं ॾेई वञे। तव्हां ॾिठो अथव कॾहिं कॾहिं इहा ॾिसजो तव्हां ॻाल्हि, ॿारु ॼमंदो अथव कंहिंजे घर में, मां कंहिंखे चेड़ाया नथो, ॾाढे निवेदन सां निवड़त सां चवां, ॾिसंदा कयो तव्हां ॼमंदे ई ॿार खे तकलीफ़, अहिड़ी तकलीफ़ जो ॿुधी करे ॾाढो दिलि ईअं दुख सां भरिजी वेंदो आहे। कंहिं कंहिं घर मां रोग न वेंदो आहे, कष्ट न वेंदो आहे। ख़बर अथव छा आहे इहो चवंदा आहिनि पितृदोष चवंदा आहिनि। पोइ असां अंधविश्वासी त न आहियूं, पर जीअर ते पंहिंजे माउ पीउ खे ॾिसूं, पंहिंजे ॿुढे ॿुढी ॾाॾे ॾाॾीअ खे ॾिसूं, जेतिरो थी सघेव वधि में वधि बसि प्यारु ॾिजो, उन्हनि खे टाइम ॾिजो, ॿियो उन्हनि खे कुझु न खपे। जय झूलेलाल। सिंधी ॻाल्हाईंदा रहिजो।